नौजवान आहे घर तो अजे घर जे अंदर जी दरवाजो खोले ॾिठई तो उनजे अम्मा जे कपड़न के चटियूं लगल हुयूं अम्मा जा कपड़ा हंदो हंदो फाटल हुया इन नौजवान के ॾाढी तकलीफ थी असां जे हर घर जे अंदर गुरबत आहे अम्मा जा कपड़ा फाटा पिया आहिनि अची करे चाचे जो दरवाजो खड़काई चाचे के चई ए मुंहिंजा चाचा मुंहिंजे अम्मा जा कपड़ा फाटा पिया आहिनि तव्हां वटि जेकर चादर हुजे तव्हां वटि जेकर कपड़ो हुजे त मां अम्मा के ॾियां ऐं अम्मा जेको आहे तो पंहिंजे तन खे ढके वो चाचो चवण लॻो ए मुंहिंजा भाइटा जेकर मां तोखे चादर ॾींदुसि मुंहिंजे बच्चनि जो छा हाल थींदो उहो नौजवान रोईंदो अचे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्ते ते सहाबी मिलियोसि पाण फरमायो ए नौजवान छो परेशान आई छाजे लाइ रोई थो जे मुंहिंजे घर जे अंदर गुरबत आहे अम्मा जी गुरबत वारो हाल आहे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो सहाबी तो फरमाए ए नौजवान अज मां तोखे एड़े शख्स वटि वठी हलंदुसि जेको तुंहिंजी ज़रूर ज़रूर मदद कंदो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो सहाबी उन नौजवान के वठी करे साईं जन जी बारगाह में हाज़िर थियनि था वो नौजवान वो आहे जो उनखे पंहिंजी अम्मा मना कयो ए मुंहिंजा बच्चा कुछ भी थी वञे कहिड़ी भी तकलीफ़ हुजे मोहम्मद मुस्तफा जे साम्हूं न वञजांइ छो त तूं कलमो पढ़ी वेंदे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामू भी करे साईं जन के फरमाए ए नौजवान जेकर तू मुझी मदद करण चाही मुझे घर के अंदर गुरबत आई असा गरीब आयो मुझी मदद कर पर मां कलमो कौन पढ़ंदो साईं साईं जन फरमाए ए मुझा उम्मती ए नौजवान भली तू मां मोहम्मद मुस्तफा जे कलमो न पढ़ मां मोहम्मद मुस्तफा जे मथा भली ईमान न आण पर हे मुझी नबूवत वाली चादर आहे जे चादर जो अल्लाह कुरान में कसम खयो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला निस्फहु अव इनकुस मिन्हु क़लीला हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजी चादर मुबारक लाहे करे उन नौजवान के वो पांजी चादर मुबारक लाहे करे उन नौजवान के ॾिनी हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया ए नौजवान पांजी अम्मा के मां मोहम्मद मुस्तफा जा सलाम चए जाए ॾाढा वासा चवण सुभान वो नौजवान साईं जन जी चादर मुबारक खणी करे घर आयो आहे पंहिंजी अम्मा खे ॾिनई अम्मा हे चादर वठ पंहिंजे लिंगन खे ढक पंहिंजे जेको आहे सो कपड़न खे ढक अम्मा थी फरमाए ए बच्चा हे चादर काथों आंदी अथई हे चादर त ॾाढी सुठी आहे छा तोखे पंहिंजे चाचे ॾिनी आहे उहो नौजवान चवण लॻो ए अम्मा मूंखे चाचे नाहे ॾिनी ओ उन मोहम्मद मुस्तफा ॾिनी आहे जे मोहम्मद मुस्तफा जे लाइ तो मूंखे छॾींदी अब्बा इन ॾे न वञजांइ उन मोहम्मद मुस्तफा मुंहिंजी मदद कई आहे ऐं तोखे सलाम भी चए पियो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में वो नौजवान पंहिंजी अम्मा खे चई ए अम्मा हाणे मूंखे नज़र जाए उन नबीअ जे अखलाक मूंखे एड़ो मुतासिर कयो आहे उन जे प्यार मूंखे एड़ो मुतासिर कयो आहे उन जी मोहब्बत मूंखे एड़ो मुतासिर कयो आहे उन जो प्यार मूंखे एड़ो मिलियो आहे जो एड़ो प्यार मूंखे पंहिंजे हकीकी अबे बि नाहे ॾिनो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट वो नौजवान अचे थो अची करे अर्ज़ कई अल्लाह जा रसूल दुनिया जे अंदर मूंखे अम्मा छॾींदी मूंखे अम्मा छॾींदी तेरे नौजवान वटि न वञजांइ कलमो पढ़ाईंदे पर तुंहिंजे अखलाक ॾिसी करे मुंहिंजे दिलि खे झोरे विधो आहे मुंहिंजी मोहब्बत तव्हांजी मोहब्बत मुंहिंजे दिलि जे अंदर अची वई आहे साईं हाणे मूंखे कलमो पढ़ायो त मां बि तव्हांजो ग़ुलाम बणिजी वञा ॾाढा आवाज़ चवण सुभान हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन नौजवान के कलमो पढ़ायो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह वो नौजवान कलमो पढ़ी करे सॼी जिंदगी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी में रहियो